अस्सलाम वालेकुम दोस्तों की आयो उम्मीद तो कया भारत सब ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु असां ॻाल्हि कंदासीं गुलकार बुड़गीअ जे बारे में त हिन 24 दिन में कॾहिं कदम रखियो ऐं कहिड़े ड्रामनि तोड़े फिल्मुनि में कमु कयो। सबसे पहिरियों हिन वीडियो में सभ खां पहिरीं असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, घंटी जे बटन खे ऑल करे छॾियो जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ॿारनि ताईं आसानीअ सां पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब करणु तव्हांजो बेल आइकन करण पर असांजी काफ़ी हिम्मत अफ़जाई थी वेंदी। त दोस्तों तव्हांजो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अदाकार गुलकार बुड़गी उर्फ़ नवाब खान जो फर्स्ट नंबर ड्रामो हो पत्थर दुनिया, जंहिंमें हिन मिठड़ जे नाले सां करेक्ट करे पिणु सुठी मशहूरी हासिल कई। दोस्तों पत्थर दुनिया में गुलकार बुड़गीअ तक़रीबन 20 खां 30 किस्तनि ताईं पिणु कमु कयो हो। दोस्तों गुलकार बुड़गी उर्फ़ नवाब खान जो ॿियो नंबर ड्रामो हो पंहिंजा परा, जंहिंमें हिन मिठड़ जे नाले सां करेक्ट कयो। उन में बि हिन तक़रीबन 30 खां 40 किस्तनि ताईं कमु कयो हो। दोस्तों गुलकार बुड़गीअ जो टियों नंबर ड्रामो हो कंडनि जी सेज में बि हिन सुठो कमु कयो हो। मीरास में कंडनि जी सेज ॿिनि ड्रामनि में बि हिन सुठो पिणु कमु कयो हो। दोस्तों गुलकार बुड़गी उर्फ़ नवाब खान जो हींअर फर्स्ट नंबर ड्रामो तकरार मशहूरु ड्रामो सोप सीरियल तकरार हली रहियो आहे, जंहिंमें नवाब खान जे नाले सां करेक्ट निभाए रहियो आहे, जंहिंमें हू अञा ताईं निभाईंदो अचे। त दोस्तों इहो असांजो अॼु जो वीडियो, वरी मिलंदा कंहिं नेक्स्ट वीडियो में। चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, लाइक कमेंट ज़रूरु कजो। त दोस्तों मिलंदा कंहिं ॿी वीडियो में, तेसिताईं ॾींदा।